अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाइण वारो आहियां हिकु तमामु बहितरीन ड्रामो शूट थी रहियो आहे। दोस्तों, हिन ड्रामे जो नालो छा आहे ऐं हिन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकार पिण कम करे रहिया आहिनि ऐं हिन ड्रामे जो डायरेक्टर केरु आहे ऐं हीउ ड्रामो कहिड़े चैनल ते हलंदो, इहो बि अॼु मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि अचे त कॉमेंट ज़रूरु कजो। जी दोस्तों, सभ खां पहिरियां मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में तमामु सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पिण कमु करे रहिया आहिनि, जीअं त हबीब पांवार, जहांज़ेब, रिमशा शहज़ादी, आशिक कहरी, अली मोहम्मद खासकेली। इन्हनि खां अलावा काफ़ी सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पिण हिन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। दोस्तों, हीउ ड्रामो कॉमेडियन ड्रामो आहे, जीअं त लॾो पाॾे ते ड्रामो हुयो ओड़ी तरह ही ड्रामो आहे। दोस्तों, हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे अली मोहम्मद खासकेली ऐं आशिक कहरी। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो कहिड़े चैनल ते हलायो वेंदो। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो जेको आहे कॉमेडियन KTN चैनल ते हलायो वेंदो ऐं हिन ड्रामे जो नालो आहे असी मत खसी। दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे हीअ वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा ऐं कॉमेंट में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तनि खे ख़ुशि रखे, सलामत रखे।